अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम कुर्ब कचहरी सां गॾु मां आहियां अली गुलमला। हिन शहर सां प्रोग्राम जी शुरूआति कंदुमि त अल्लाह आशिक़नि जी अहिड़ी ख़ल्क़ी ज़ात, हिकु त वेहनि वाटुनि ते, ॿियो जागनि सारी राति, माशूक़ बेवफ़ा ज़ात जेके नींव लाइ निंड कनि। हीअ असांजो प्रोग्राम कुर्ब कचहरी, जंहिंमें सिंध जा अदीब, दानिश्वर, सुघड़ कलाकार ईंदा आहिनि, जेके कुर्ब जूं कचहरियूं कंदा आहिनि ऐं उहे तव्हां ताईं पहुचंदियूं आहिनि। हीउ प्रोग्राम हर हफ़्ते धरती टीवी ते ईंदो आहे, तव्हां पसंदि कंदा आहियो ऐं यूट्यूब ते बि ईंदो आहे ऐं टिनि ॾींहंनि खां पोइ अनियर थियण खां पोइ उनखे तव्हां पसंदि कंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। असांजी कोशिशि हूंदी आहे त हिन प्रोग्राम में उहे असां पढ़ियल लिखियल माण्हू, उहे हुनर वारा माण्हू घुरायूं जंहिंजो तालुक़ु सिंध सां आहे। त अॼु असां वटि जेको महिमान आहे, महिमान ख़ासि जेके असां चऊं, उहो असांजो शाइरु आहे, पाण जेको आहे सो अदब सां तालुक़ु आहे, अदबी संगत सां उनजो तालुक़ु आहे। साईं जेको आहे सो आहे असगर खुसो साहिबु, जंहिंजो तख़लुस बाग़ी आहे। साईं ख़ुशि जो सलामत हुजो, तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजा कुर्ब हिन कुर्ब कचहरी में। ऐं उन खां पोइ असांजो जेको कलाकार आहे, अॼु असांजो कलाकार आहे मास्टर ख़ानज़ादा, बलोचिस्तान सां तालुक़ु आहे उनजो। ऐं उन खां पोइ जेको असांजो म्यूज़िक आहे, उहो जेको म्यूज़िक असां ॾींदो आहे लाजो भाई, तमामु पुराणो असांजो साथी आहे, जेल जो साथी आहे असांजो। इन जे लाइ जो जेके शुरूआती जेके ॾींहं आहिनि असांजे सिंधी मीडिया जा, त इहो दोस्त असां सां गॾु आहे। त इहो यार बि जेको आहे सो सिंध सां तालुक़ु आहे हिनजो, कराची सां, त इहो असांजो दोस्त आहे पुराणो। त असां शुरूआति जेकी आहे सो साईं जेको आहे सो असगर साहिब खां कंदासीं। साईं असगर खुसो साहिबु, खुसो तव्हांजी ज़ात आहे, तख़लुस बाग़ी। जॾहिं तख़लुस असां ॿुधंदा आहियूं कंहिंजो, कंहिं शाइर अदीब जो, त पोइ असांखे लॻंदो आहे त हीउ माण्हू इनकलाबी आहे शाइरी में, ऐं पंहिंजे जेको आहे सो ॾाहप में हिन जो इनकलाब आहे, तॾहिं हिन जो को तख़लुस आहे अहिड़े क़िस्म जो। त तव्हां असांखे इहो रहनुमाई पंहिंजे जेको आहे सो कयो त तव्हां कहिड़ी शाइरी कई आहे, कहिड़े क़िस्म जी शाइरी कई आहे। शाइर जा जीअं क़िस्म हूंदा आहिनि, त तव्हां सर असल में वॾी महिरबानी तव्हांजी धरती टीवी जे सॼे सथ जी, जिन असांखे हिते अॼु घुरायो तव्हांजे हिन सुहिणे प्रोग्राम में। ऐं सुहिणा दोस्त जेके मिलिया असां सां गॾु, ऐं बुनियादी तौर ते जेको तख़लुस जे हवाले सां तव्हां ॻाल्हायो, उहो इंसान समाज में रहे थो, जंहिं सोसाइटी में रहे थो, उन में जेके ज़्यादतियूं थियनि थियूं समाज में। असां हीअ टीं दुनिया जा मुल्क आहियूं, जंहिं मुल्क में असीं वेठा आहियूं, उते तव्हां सम्झो था त अणबराबरी वारो हिकिड़ो सिस्टम आहे। उन अणबराबरी सिस्टम खे यकीनन हिकिड़ो अहले कलम, अहले इल्म माण्हू उनखां भोगे बि थो ऐं उनखे फील बि करे, महसूस बि करे थो। उन हिसाब सां आउं सम्झां थो त मुंहिंजो जेको तख़लुस आहे उहो वाक़ई तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त मज़ामती शाइरी जी जी, उन हवाले सां घणो मुंहिंजी सुञाणप उहा आहे। मूं लिखियो बि घणो उन ते आहे, ऐं शाइरी में मूं मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं आहिनि शाइरी जूं, उन में ग़ज़ल बि लिखियो आहे। मूं नज़म जेको आहे मूं उनजो मूं ते कोई ख़ासि तौरु मुंहिंजी सुञाणप जेका आहे उहा, हा, वाई बि लिखी आहे मूं, वाई हिते बि तब आज़माई कई आहे। त हीअ असल में आहिनि फ़नून लतीफ़ा सां जेके असां तव्हां सभु हिकिड़ी, ॼण त असांजो कबीलो हिकिड़ो ई आहे। बिल्कुलु बुनियादी तौर ते सभु इहे जेके बि असांजी इहे शयूं फ़नून लतीफ़ा में अची थियूं वञनि। जी जी, पोइ हुन में सुघड़ हुजे, शाइर हुजे, अदीब हुजे, कलाकार हुजे, या आर्टिस्ट हुजे, जेके पेंटर थींदा आहिनि या मुजसमा निगार जेके थींदा आहिनि, उहे फ़नून लतीफ़ा सां सम्झो उन्हनि जो हिकिड़ो तालुक़ु आहे। जी जी सर, पोइ पंहिंजो तव्हां जेके मां इहो बि ज़रूरु ॼाणणु चाहींदुमि त अदबी जेकी संगत आहे इहा कॾहिं न वजूद वरितो, इहो तव्हांखे को आहे यादगिरो? सर 1956 में, 1956 में। हूअं त बुनियादी तौर ते असां अदबी संगत जेका हाणे मौजूदु आहे, सिंधी अदबी संगत आहे, सिंधी अदबी संगत उनजो 1956 में। 1956 में मां सिंधी अदबी संगत जी 17 अक्टूबर ते उनजो जेको वॾा वॾा माण्हू हिन में रहिया। कादरी साहिबु रहियो उनजो सेक्रेटरी पहिरियों, साईं शमशेर हैदरी वारा जेके आहिनि, उहो साईं ग़ुलाम हुसैन रंगरेज़ असांजो सेक्रेटरी रहियो, तमामु अदल सुमरो साहिबु, साईं डॉक्टर मुश्ताक फुल, यूसुफ सिंधी साहिबु, अयाज़ गुल जहिड़ो माण्हू, तमामु असांजा सुठा दोस्त जेके आहिनि। ताज जोयो साहिबु असांजो सेक्रेटरी रहियो। हिन वक़्तु असांजा सिंधी अदबी संगत जेको आहे उहो परियल दायो साहिबु आहे, माना हिकिड़ो ग्रुप जो उहो ई आहे। ॿियो ग्रुप जो साईं अहमद सोलंकी साहिबु, इहे ॿई असांजा मौजूदु आहे जेके तंज़ीमी स्ट्रक्चर आहे उन में उहे ई आहिनि। असीं हिते कराची में पंहिंजो वसाहर हिते तमामु सुठा
इवेंट कया आहिनि आर्ट्स काउंसिल में कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सचल ॻोठ में तव्हां पाण उन्हनि में शायदि शिरकत बि कई आहे। गुलशन हदीद में असीं तमामु उनजे कराची मली प्रेस क्लब में ख़ासि तौर ते तमामु वॾा इवेंट कया आहिनि, ॿोधरी मादरी ॿोलियुनि जे हवाले सां प्रोग्राम कया आहिनि। उन में सॼी दुनिया जे माना ख़ासि तौर पाकिस्तान जा वॾे वॾा शाइर उन में लेखक मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा, पंजाबी ॿोली जा, सिंधी ॿोली जा, पश्तो ॿोली जा, बलोची ॿोली जा, सराइकी जा, इन्हनि मुख़्तलिफ़ शाइरनि खे असां हिकिड़ो उहे प्लेटफॉर्म ते माना हिकिड़ो गॾु कयो आहे। ख़ासि तौर ते सिंधी अदबी संगत असांखे महीनो जेको पूरो फेबरवरी जो महीनो आहे, छाकाणि 21 फरवरी तव्हांखे इल्म में हूंदो त आलमी ॿोलियुनि जो ॾींहुं आहे। उन आलमी ॾींहं जे हवाले सां असां पूरो महीनो जेको आहे असीं हिकिड़ी मूवमेंट हलाईंदा आहियूं सिंधी अदबी संगत, त जीअं सिंधी ॿोली खे, छाकाणि त असां पंहिंजो असांजी जेका डिमांड आहे त हिन ख़िते में ख़ासि तौर पाकिस्तान खे ठाहींदड़ बि असां आहियूं, बुनियादी तौरु सिंध आहे, त हिन सूबे में असांजी ॿोली जेका आहे उहा नेशनल ॿोली जी हैसियत कान्हे का, उनजे लाइ असां हिकिड़ी मूवमेंट हलाईंदा आहियूं पूरो महीनो। वाह वाह, असल में ईअं आहे जो जेकी बि ॿोली हुजे, दुनिया जी कहिड़ी बि ॿोली हुजे, उनजो जेको उनजो कलाकार, उनजो अदीब, दानिश्वर, पढ़ियल ॻढ़ियल, उनजो सियासतदान, उनजो कहिड़ो बि समाजी कारकुन हुजे, जॾहिं पंहिंजी ॿोली सां प्यारु न कंदो, भली पंजाबी हुजे, बलोची हुजे, कहिड़ो बि हुजे माण्हू, पंहिंजी ॿोली सां प्यारु न कंदो, सम्झो हुन कंहिंसां बि प्यारु न कयो। सर हर माण्हू खे करणु घुरिजे पंहिंजी पंहिंजी ॿोली सां प्यारु। बेटा ई जेको आहे न सही, असांजो शाइरी जो इमाम असां हुनखे सम्झूं था लतीफ़ साईं खे, ऐं सभु असीं ॼण त हुनजा ॼण त हिकिड़ा फॉलोवर्स आहियूं। जी जी, उन जेको सुहिणो तमामु हर जॻह ते ॻायो थो वञे हुनजो, साईं में सदाईं करी मथे सिन सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सबाबाद करी, अहिड़ो यूनिवर्सल हिकिड़ो हुन में मैसेज आहे त दुनिया बि ख़ुशि हुजे, आराम सां सुकून सां हुजे, ऐं असीं बि पंहिंजे ख़ुशहाल, असांजा मुंहिंजा मारूड़ा उहो बि हाणे हिन में इहा ॼाण थिए थी, तव्हां त असांखां वधीक इल्म वारा, हिन में इहा ॼाण थिए थी त हू जॾहिं पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली सां, पंहिंजे वजूद सां जॾहिं प्यारु करे पियो, तॾहिं सभई दुनिया हुनखे प्यारी लॻे थी, सभिनी जे लाइ दुआ करे थो त आलम सॼो आहे। तॾहिं उहो जेको आहे सो इन जे लाइ अदीब, दानिश्वर जेके जेके पंहिंजी पंहिंजी ॿोली सां, पोइ माण्हू चवंदा आहिनि यार हे त माण्हू जेको आहे सो कामरेट आहे या पंहिंजी ॿोली सां त प्यारु करे, ईअं न आहे, ईअं न आहे। असल में हुनखे सभिनी सां प्यारु हूंदो आहे, जेके पंहिंजो घर सां प्यारु हूंदो ॿिए सां छो कंदो। सर असल में इहो मूं तव्हांखे ॿुधायो त असां मादरी ॿोलियुनि जो जेको असां केस विढ़ूं पिया, त असांजो मुतालबो सिर्फ़ु इहो न आहे त सिंधी ॿोली खे हिते पाकिस्तान में क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे, असांजो इहो मुतालबो आहे त पंजाबी ॿोली खे पंजाब में नेशनल ॿोली जो हुजे, बलोचिस्तान में बलोची खे ऐं पश्तो जेको आहे उनखे हुजे। बिल्कुलु, त असीं ॼण त असांजे जेके इवेंट्स में ख़ासि तौरु ॿोली कॉन्फ्रेंसुनि में, आर्ट काउंसिल में या मुख़्तलिफ़ जॻहनि ते असीं कयूं था, उन में हू पंजाब जा या पख्तून जेके वॾा वॾा राइटर्स या बलोचनि जा जेके अचनि था, उहो ख़ुदि असांजी ॻाल्हि खे ॼण त हू ओन कंदा आहिनि, हू चवंदा आहिनि सिंधी अदबी संगत असांजी ॼण त असांजो केस थी विढ़े, सभिनी पाकिस्तान जे ॿोलियुनि जो केस थी विढ़े। साईं, इन सां ॿोली बचंदी न। जी जी, हर ॿोली बचंदी, हर ॿोली, हर माण्हू पंहिंजी कढ हूंदो आहे त पंहिंजी ॿोली खे असां बचायूं। ॻाल्हियूं त तव्हां तमामु घणियूं करणियूं, हुनजा बि अदब जे हवाले सां बि असां वटि फ़नकार मौजूदु आहे। साईं जेको आहे सो ख़ानज़ादा साहिबु, साईं बलोचिस्तान कहिड़े इलाइक़े सां तव्हांजो तालुक़ु साईं? देरा मुराद जमाली, इहो त सम्झो असां जेकम्बाद सां गॾु आहे। इन असां इहे बलोचिस्तान अहिड़ा हिसा आहिनि जेके असां सिंध सम्झंदा आहियूं। हा, इहो हुजे पंहिंजो उस्ताद मोहम्मद हुजे या गंदाबाद ताईं, सम्झो देरा मुराद जमाली असां सिपी खे बि चवंदा आहियूं। बिल्कुलु, सलामत हुजे। असां कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? जी, मौला जी शान में आहे। जी जी, बिस्मिल्लाह जी, कसीदो है, बिस्मिल्लाह। वॾो पाक अलीअ जो शानवा, वॾो पाक अलीअ जो शानवा, मां ग़ुलाम पंजतन जो, अली साईं नबीअ जी जानवा, मां ग़ुलाम पंजतन जो, वॾो पाक अलीअ जो शानवा, वॾो पाक अलीअ जो शानवा।
जंहिंजो तूं जंहिंजो लक़ब आबू तुराबो अली नाम वठणो सवाबु जंहिंजो लक़ब आबू तुराबो अली नाम वठणो सवाबु अली नाम वठणो सवाबु ही मोहम्मद जो फरमानवा ही मोहम्मद जो फरमानवा मां ग़ुलाम हा पंजतन जो अली साईं नबीअ जी जानवा मां ग़ुलाम हा पंजतन जो वॾो पाक अलीअ जो शानवा वॾो पाक अलीअ जो शानवा जजी अली सना है मोहब्बत बेशुमार ते लानत जजी अली सना है मोहब्बत बेशुमार ते लानत बेशुमार ते लानत अली हक अली ईमानवा अली हक अली ईमानवा मां ग़ुलाम हा पंजतन जो अली साईं नबीअ जी जानवा मां ग़ुलाम हा पंजतन जो वॾो पाक अलीअ जो शानवा वॾो पाक अलीअ जो शानवा सैफ अली जो शीओ माया नथो कंहिंखां बि घबराया सैफ अली जो शीओ माया नथो कंहिंखां बि घबराया नथो कंहिंखां बि घबराया एले बैत ते सिर कुर्बानवा एले बैत ते सिर कुर्बानवा मां ग़ुलाम हा पंजतन जो अली साईं नबीअ जी जानवा मां ग़ुलाम हा पंजतन जो वॾो पाक अलीअ जो शानवा वॾो पाक अलीअ जो शानवा मां ग़ुलाम हा पंजतन जो अली साईं नबीअ जी जानवा मां ग़ुलाम हा पंजतन जो वॾो पाक अलीअ जो शानवा वॾो पाक अलीअ जो शानवा वॾो पाक अलीअ जो शानवा ज़बरदस्त माशाल्लाह ज़बरदस्त ॿुधायो तव्हां हिन वक़्तु थियो आहे ब्रेक जो टाइम असां वठूं था ब्रेक अचूं था ब्रेक खां पोइ वेलकम बैक दोस्तो असां ब्रेक तां वापसि आयासीं असांजो प्रोग्राम कुर्ब कचहरी जारी आहे हिकु शाइर आहे त इश्क बिना न आदमी नेणे बिना न नींहुं ककर बिना न झुड़ बादल बिना न मींहुं जे लॻई कंहिंसां नींहुं त थरनि में थाबा खाई शाइर बि असां वटि मौजूदु आहे शहर सां साईं ॻाल्हि ॿोली साईं असगर साईं ख़ुशि जो सलामत हुजो साईं पंहिंजो तव्हां घणनि ॿोलियुनि में शाइरी कई आहे साईं टिनि ॿोलियुनि में कई जी हिकिड़ी सिंधी ॿोली त मुंहिंजी पंहिंजी ॿोली आहे जी जी सराइकी बि मुंहिंजे घर जी ॿोली आहे वाह वाह जी ऐं उन खां अलावा उर्दू में बि उर्दू उर्दू बि असांजी बुनियादी तौरु असांजी पंहिंजी ॿोली आहे बिल्कुलु पंहिंजी ख़ासि तौरु सचल सरमस्त तव्हांखे ख़बर आहे त बिल्कुलु बिल्कुलु असांजा सूफ़ी इकराम जेके बि आहिनि तक़रीबन उर्दू में बि तमामु घणी शाइरी अयाज़ शेख अयाज़ सिंध जे वॾनि शाइरनि सभिनी तक़रीबन उर्दू शाइरी उर्दू अदब बि तमामु वॾो अदब आहे न तमामु वॾो साहित्य हा बेसिकली असां जेको तव्हां हाणे असांखे इल्म में वधीक आहियो ॼाण वधीक असां बि जेको हाणे रिसर्च कंदा आहियूं अॼुकल्ह जेको किताबु आयो आहे उहो वीडियो जी सूरत में आयो आहे वरी इहो वधीक वरी आसानी इहा थी वई आहे ई किताब जेको हा त मसइलो इहो आहे उन में जेको असां सम्झूं था त उर्दू बेसिकली हिंदी आहे हिंदी जो हिकिड़ो उहो आहे
हिंद ऐं सिंध ॻाल्हि जेकर साॻी- हीअं ॻाल्हियूं ॻाल्हि साॻी आहे त ॿोलियूं ॿ बचनि थियूं माना हिकु उर्दू हिकिड़ी सिंधी थिए थी बिल्कुलु सही हा हक़ीक़त आहे न? हिंदी ऐं सिंधी सिंधी ऐं सिंधी त उर्दू उनजो हिकिड़ो उहो आहे वर्जन आहे। हा बिल्कुलु हिकिड़ो माना हिकिड़ो थोरो वरी उन जीअं हिकिड़ो स्टैंड वारो वर्जन चइजे जी जी उनखे जी। त उहो थिए थो वञे त तव्हां इन ॿोलियुनि में माना किताब तव्हांजा आया सर किताब अञा न अची सघनि प्रोसेस में आहे। प्रोसेस में किताब हिकिड़ो शाइरी जो मजमू हाणे सिंधी जो हाणे दोस्त आहे असांजो हिकिड़ो पब्लिशर असलम खटण साहिबु जी जी सर संसार पब्लिकेशन जी जी उनखे ॾिनो आहे उहो शायदि दुआ कयो त हिन साल में अची वञे। अलाह कंदो अची वेंदो बेसिकली हिन वक़्तु जेको किताबु अचण बि जी ऐं उनखे वरी पहुचाइण माण्हुनि ताईं बि ॾुखियो अमल आहे पर उनजो हाणे इहा सहूलियत आहे जेकॾहिं तव्हां वीडियो जे ज़रिए पंहिंजो नेट जे ज़रिए कंहिं लाइब्रेरी में रखंदव जी जीअं किताब सिंध किताब जो बि आहे लाइब्रेरी जीअं सकाफ़त वारनि जी लाइब्रेरी आहे जेकी जी जी उन में जेकर रखंदो त पोइ माण्हू सर्च करे वेंदो उनखे या पंहिंजी तव्हां यूट्यूब ते रखो त इन सां वरी किताब अञा वधीक बचे थो सही त माण्हू जेके शौक़ीन आहिनि वेबसाइट जेके वेबसाइट जी जी उन ज़रिए त उन में किताब अञा वधीक बची सघे थो जीअं मां साईं जेको आहे सो हलीम बिरोही साहिब जो ॿुधां पियो इंटरव्यू त उन चयो त बाबा उन घरवारी खे पुछनि पिया त चई साईं जेके किताब लिखिया पाण आख़िर में बीमार थी पियो ॾाढो जी जी किताब जेके लिखिया साईं जी केतिरा वॾो काबर माण्हू हुओसीं। हा तमामु वॾो माण्हू जी छा थियो हुन जो हिन पाण किताब लिखिया पाण छापरायईं पाण पढ़ियईं पाण ई विरायईं माना को वठण बि न आयो पाण विरायईं त माना असां वटि किताब जो इहो क़दुरु बचियो आहे वञी किताब जेके असल में शौक़ीन सर हिकिड़े फिलासफ़र जो चवणु आहे त किताब जेको आहे घणो करे तव्हां असांजी जेका तरजीहात जेके असांजी नए नसुल जी नओं सुठो जूतो वठूं असीं उहे अलमारियुनि में पिया आहिनि तव्हां मार्केट में वञो ऐं किताब हेठि पिया आहिनि माना तव्हां ॾिसो रेड़ीअ ते पिया आहिनि हाणे जॾहिं इहा क़ौमुनि जी इहा हिकिड़ी ज़वाल जी हिकिड़ी निशानी आहे पूरी काइनात में हा न ख़ासि पूरी काइनात में न हीअ असांजे रीजन में ख़ासि तौर ते जंहिं असां ॿाहिरि त तव्हां फ्रांस में चवनि था या जेके यूरोप जा जेके आहिनि उहे त किताब पढ़ण जी एॾी उन्हनि वटि उहो आहे ट्रेन में बस में बिल्कुलु बिल्कुलु आहे उहो त पढ़नि था पिया कैंटीन ते जी जी पार्क में किताब हुनखे साण हूंदो आहे किताब जिन माण्हुनि किताब जो जेको पलो न छॾियो आहे उहे दुनिया जूं तरक़ी याफ़्ता को मुसरजनि थियूं जिन किताब जो क़दुरु न कयो जिन उन्हनि खे उनखे अहमियत न ॾिनी उहे ज़वाल जे तर माना ॾिसो न किताब जी पढ़ियल शइ तव्हां ते ज़िंदगी भर नक्श थी वञे जी जी तव्हांजी माना अंदरि समाइजी थी वञे छापिजी थी वञे असां दुनिया जे तरह वीडियो ॾिसूं था असां पाण बि इहो कमु बि ज़रूरु कंदा आहियूं सोशल जो त माण्हुनि खे ॿुधायूं नई नसल खे त वीडियो जो केतिरो नुक़सानु आहे किताब जो केतिरो फ़ाइदो आहे जी वीडियो तव्हां वटि मोबाइल जॾहिं खणंदव तव्हां वटि किरोड़े चॉइसूं आहिनि सही गिरंदव तव्हां गुम थी वेंदव तव्हां दिमाग़ी तौरु वठिजी वेंदव जी किताब अहिड़ो आहे जेको तव्हां पढ़ी स्टोरी का बि शइ तव्हां हिकिड़ी नॉलेज वारी पढ़ी जी तव्हांखे नक्श थी वेंदी जी तव्हांखे यादि हूंदी हे जेके ऑफिसर थिया आहिनि वॾा वॾा ऑफिसर थिया आहिनि या असांखे पंहिंजी औलाद हाणे पढ़े थी पई जी त जॾहिं मां ABC में हुनखे विहारे ABC मस पई अचे उनखे अॼु कॉलेज में वियो आहे जी एडमिशन बि सुठे नंबरनि ते आई जीअं कॉलेज जो अॼुकल्ह नेट थियनि न माशाअल्लाह जंहिंजा सुठा नंबर त डायरेक्ट उनखे हा उन में त उन में पाण ऑनलाइन ते थी वियो हुनजो त मसइलो इहो आहे जो पोइ माण्हू खे सम्झाईंदो आहे त जॾहिं तूं पढ़े सुठो पढ़े त तूं हे ऑनलाइन ज़रिए थी वेंदा त असांखे मिनथूं करणियूं पवनि हर हिकु माण्हू खे बिल्कुलु त असांजे बचे खे पढ़ायो त उहो किताबु नक्श थी थो वञे नेट जी शइ नक्श नथी थिए इहो बि असां सही तव्हां मां तव्हां किथे कयल हुई त असां वटि हिकिड़ी वॾा बि चवंदा आहिनि इल्मु जेका आहिनि इंसान जी टीं अख आहे बेशक माना इल्मु जेको आहे उहो किताब बि इल्मु आहे न बुनियादी तौर ते जेको इन खां वांझियल आहे उहो सम्झो त हक़ीक़त में भले नाबीन आहे उनखे नाबीन सम्झूं था ऐं जिन वटि ऐं ॿियो वरी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त किताब त पढ़ण वारो त अलॻि हिकिड़ो माइंड सेट थिए थो पर जिन लिखिया आहिनि पुरियो कयो आहे इहो इल्मी पुरियो हाणे सम्झो त उहे केॾा हिकिड़ा अज़ीम माण्हू वॾी महिनत आहे वॾो हिकिड़ो तव्हां हिकिड़ो शेयर लिखूं था असीं त असांखे ख़बर आहे त उन केॾी पीड़ा में लफ़्ज़ लाइ कीअं ठहे थो उनखे हर ज़ाविये सां ॾिसणो आहे त माण्हू पसंदि कंदा तनक़ीद कंदा छा थींदो बिल्कुलु हर लफ़्ज़ खे तके थो सही असां का शाइरी पंहिंजी का ॿुधाईंदो सर मां तव्हांखे हिकिड़ो भला उर्दू जो हिकिड़ो ॾाढो ही
22 मार्च जेका थी जी, न, जी। सिंधु सभ्यता के भेटा जी, ख़राज पेश कयो हुउमि। उन ते मूं लिखियो, मेरी पहचान है सिंधियत, वाह मेरी पहचान। पहचान है सिंधियत, फ़ख्र से मैं ये कहता हूँ, हाँ इंडस वैली में रहता हूँ। वाह मेरी पहचान है सिंधियत, फ़ख्र से मैं ये कहता हूँ, हाँ इंडस वैली में रहता हूँ। हिमालय से खीरसर तक, मंचर से किंजर तक, सहरा से समंदर तक हैं मेरे मेरान की मौजें। हाँ ग़ुलामी से मुझे नफ़रत है और जंगी जुनून से भी, वाह नफ़रत से भी नफ़रत है। वाह अमन का हूँ मैं पैगंबर, वाह सारी धरती है मेरा घर। वाह अमन का हूँ मैं पैगंबर, सारी धरती है मेरा घर, और सबसे मैं प्यार करता हूँ। उगाई नर्सरी जिसने नफ़रत और तअस्सुब की, वाह एटम की जो बात करते हैं, अमन के हैं जो दुश्मन, वो आलम नहीं अताई हैं। वाह रही है जिसमें मेरी उनसे उसूलों पर लड़ाई है। उसूलों पर लड़ाई है। सदियों से लुटेरों के मुझे मिटाने के अज़ाइम हैं, वाह लेकिन मेरी मकली और मेरा मुहन हज़ारों सालों से कायम है। वाह मैं रूमी की रुबाई हूँ वाह और भिटाई की मैं वाई हूँ। वाह वाह मैं रूमी की रुबाई हूँ और भिटाई की मैं वाई हूँ। अमन का जो विदाई है, वाह अमन का जो विदाई है, वो मेरा मुहसन और मेरा भाई है। वाह वाह अमन का जो विदाई है, वो मेरा मुहसन और भाई है। रोशन में ज़मीरों को सिंधु से सैराब करता हूँ। वाह हाँ मेरी पहचान है सिंधियत, फ़ख्र से मैं ये कहता हूँ, मैं इंडस वैली में रहता हूँ, मैं इंडस वैली में रहता वाह 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 कमाल कमाल जी शाइरी आहे। हिन में तव्हां वॾो मोहबत ऐं प्यार जो जेको आहे सॼो दर्स ॾिनो आहे, सभिनी खे गॾु कयो आहे, सभिनी सां मोहबत कयो था। तमामु क्लास जी आहे, ॾाढी वणी ॾाढी वणी। शाइर तमामु घणा हिते आया आहिनि, पर तव्हां इहा शइ मूंखे ॾाढी वणी। सर हिकिड़ो गज़ल बि तव्हांजे नज़र में बसि असां पोइ तव्हांखे वरी ॿिए हुन में ब्रेक में वठूं था। असांजो फ़नकार बि मौजूदु आहे, साईं बलूचिस्तान मां आयो आहे। जी सर। त साईं असांखे कहिड़ी शइ ॿुधाईंदव हाणे? जी उस्ताद अब्बास मला जो गीत आहे। जी 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 हा तमामु सुठो गीत। जी बिस्मिल्लाह। दिल धड़कंदिया धड़कंदिया है सामू जॾहिं दुआ। हो दिल धड़कंदिया धड़कंदिया है सामू जॾहिं दुआ। हो सोना साईं सामू जॾहिं दुआ। हो दिल धड़कंदिया धड़कंदिया है सामू जॾहिं दुआ। हो सोना साईं सामू जॾहिं दुआ। ॾाढो हुस्न जो ताब तिखो थी, मालिक अहिड़ो हिसाब रखियो थी। हो ॾाढो हुस्न जो ताब तिखो थी, मालिक अहिड़ो हिसाब रखियो थी। हो दिल धड़कंदिया धड़कंदिया है सामू जॾहिं दुआ। हो सोना साईं सामू जॾहिं दुआ। हो दिल धड़कंदिया धड़कंदिया है सामू जॾहिं दुआ। हो सोना साईं सामू जॾहिं दुआ।
कंदिया धड़कंदिया सामू जॾहिं दुआ ओ सोना साईं सामू जॾहिं दुआ जादू कयो थी मलाह के कुर्ब में काबू कयो थी कहिड़ो अब्बास ते जादू कयो थी मलाह के कुर्ब में काबू कयो थी ओ दिल धड़कंदिया धड़कंदिया सामू जॾहिं दुआ ओ सोना साईं सामू जॾहिं दुआ ओ दिल धड़कंदिया धड़कंदिया सामू जॾहिं दुआ ओ सोना साईं सामू जॾहिं दुआ ओ सोना साईं सामू जॾहिं दुआ ओ सोना साईं सामू जॾहिं दुआ वाह 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 ॾाढो ज़बरदस्त ॾाढो ज़बरदस्त मज़ो अची वियो हिन वक़्तु टाइम थियो आहे ब्रेक जो वठूं था हिकिड़ी ब्रेक वेलकम बैक दोस्तो असां ब्रेक खां वापसि अची विया असांजो प्रोग्राम कुर्ब कचहरी जारी आहे असां वटि कलाकार बि मौजूदु आहे शाइर बि असां वटि मौजूदु आहे कचहरी हले पई कुर्ब कचहरी में साईं असगर साईं ख़ुशि हुजो सलामत हुजो ऐं अदबी संगत सां जेको ॻाल्हि ॿोल असां शुरू में कईसीं वरी उनखे असां चुप थी वियासीं उन मां त मां इहो ॼाणणु चाहींदुसि त पंहिंजो अदबी संगत में असां जॾहिं बि ॾिठो आहे कंहिं जॾहिं उन्हनि जे मेड़ाकनि में विया आहियूं असां ख़ासि करे शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जो मेलो हुयो उन में हिकिड़ी अदबी संगत हुई उते नाज़ सतो साहिबु असांखे वठी वियो जॾहिं उते वियासीं त उहो इन बहस में हा त बसि ससुई जो खूह हिते न आहे हिते आहे इहो मूंखे सम्झ में न आयो अञा ताईं ॻोल्हे ॻोल्हे खूह न सघिया आहिनि ससुई जो खूह अञा ताईं न ॻोल्हे सघिया आहिनि चयोसीं न हिते न ससुई जा असल में हे खूह हेॾे जाइ ते हो पोइ असां भई छा जो सुराब में असां कोशिशि कंदा आहियूं त कहिड़ी ॻाल्हि निकिरे त असां हा त उन जी असां कापी कयूं नक़ल कयूं त इहो असांखे सम्झ में न आयो ऐं हुया बि पाण में हिक ॿिए खे उहे हिक ॿिए खे मुतमिन न थिया हुया माना पाण खे उहो मुतमिन न करे सघिया वरी ॿियो चइबो न सही इहा ॻाल्हि न आहे असां जेकी रिसर्च कई जेके फलाणे माण्हू रिसर्च कई उन चयो त हिते आहे हालांकि वॾा वॾा अदीब दानिशर वेठा छा तव्हांखे ॿुधायां त हिते त कमाल जा माण्हू ईंदा आहिनि पूरी सिंध जी निचोड़ ईंदी आहे अदबी वॾो मेड़ाको थींदो आहे हा न साईं इन में इन ते तव्हां रोशनी विझो त उन पोइ मुतमिन न हुया छा इहे जेके धड़ा हुया उहे हिक ॿिए जी कनि पिया असल में छा आहे साईं सिंध जी तारीख़ बदकिस्मती सां उहा असांखे मुहैया कोन्हे माना असां जेके असां वटि हमलावर थिया आहिनि हिस्टोरिकली जेको थिया तव्हां पढ़ियो बि हूंदो हीअ उन्हनि असांजो हिते असां बुनियादी तौरु सिंध इल्म जो जेको मर्कज़ हो ठठो जेको आहे कैपिटल हो असांजो ऐं हीअ समुंड जे किनारे हो त हिते हमला जेके आहिनि घणो करे आसानी सां थियनि पिया हीअ असांजो हिते लाइब्रेरियूं वॾियूं तमामु वॾियूं असांजा मदरसा वॾा सम्झायो कुतुबखाना असांजा कुतुबखाना हा हाणे हीअ जेके हमलावर आया लुटेरा जेके असांजी मैशियत लुटण आया बुनियादी तौरु पर हुननि पहिरियों हमिलो इहो कयो त असांजे कुतुबखाननि खे असांजे लाइब्रेरीज़ खे साड़ियो कुतुबखाना असांजे साड़िया विया हितां रोड़ी में तव्हां जेको हिन पासे 7 साइड हीअ असांजो ठठो ख़ासि तौर ते हीअ असांजी तारीख़ हाणे असां वटि हक़ीक़त में त एतिरी माना अणलभ थी वई असां पोइ असीं उनजी पहिरां खणूं पिया तव्हांजी जेका ॻाल्हि पिया कयो बहस माना उन ते आहे बहस आहे त उन में इलाही शयूं असां वटि मुबालगा रही थी आहे
मिसाल तौर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां हुन में कंहिं किताब में मेंशन करे छॾी त भई मिसाल तौर उमर मारवी जो फलाणी जॻह ते खूह मारवी हिकिड़े वॾे माण्हू मेंशन करे छॾी हल पाण गुज़ारे वियो असांजे लाइ हाणे असांजे लाइ असांजो जेको अॼु जो तालिब इल्मु आहे ऐं ईंदड़ जेको तालिब इल्मु हूंदो अॼु असां ऐं वरी ईंदड़ तालिब हिस्ट्री में असीं उन जा पहिरां खणूं ऐं उन जो जेको उहो तारीख़ खे असीं दुरुस्त करे जेके शयूं उनखे उहो कयूं बाक़ी इहो बहस सां ज़रूरी आहे न सिहतमंद ज़रूरी आहे इहो ऐं इनखे मां हाणे जारी रखणु खपे उहे त मां मकली खे असां ॿुधो आहे जी जी ऐं जन जन लिखियो आहे उहो बि पढ़ियोसीं मां वियो बि आहियां हिकु ॿ दफ़ो पर एतिरो मां गौर वीचार न कयो ॾिठो वञे आहे इहो हाणे मां जेको मां व्लॉग ठाहींदो आहियां हिकिड़ो त मुंहिंजो कॉमेडी चैनल आहे यूट्यूब ते छो जो यूट्यूब जो दौरु आहे अॼुकल्ह त हिकिड़ो मुंहिंजो व्लॉग चैनल आहे जंहिंमें मां अहिड़ी शयूं ॻोल्हींदो आहियां तारीख़ी उहा मूंखे मिलनि जॾहिं मां हुते मकली ते टांगियार सां मां कचहरी कंदो अलाए हे वॾी सिंध जा माण्हू हुया पंहिंजा असांजा दुल्हा खान दरिया ख़ान जो जेको आहे शहीद दुर्र दरिया ख़ान जो उते मक़बरो आहे साईं बिल्कुलु उन खां अलावा जेको आहे सो पंहिंजो अब्दुल्ला शाह जेको असाबी आहे उनजी दरगाह बि उते हुई पोइ टांगियार मूंखे ॿुधाईंदो हलियो हिस्ट्री में जॾहिं मोटी अची मां चयो हाणे हीअ साईं गवर्नर हो सिंध जो माना गवर्नर हो पोइ मां चयोसि हीअ केरु हो चयोसि सिंधी हो इहो जॾहिं मां लही करे जॾहिं पढ़ियो त खणी तारीख़ त तमामु पुराणी आहे जेके हमला थींदा रहिया पोइ जॾहिं मां पढ़ियो त हू त तुरखान हो पोइ मां हुन चाचे खां पुछियो मां चयो हीअ त तुरखान आहे हीअ अचे त असांखे ख़बर न आहे असां अनपढ़ियल माण्हू आहियूं पोइ तव्हां जहिड़ा ईंदा आहिनि त मां पोइ उनखे मुकमल पोइ मूंखे इहो थियो त मां हिनखे पढ़ां पोइ हाणे वरी मां रिसेंट ई पंहिंजो हाणे ई असली जल्दी में ई हिकिड़ी फिल्म ॾिठी उनजो नालो हो पंहिंजो यूसुफ अल इस्लाम ते ठहियलु आहे ठाही त ईरान वारा न पर मिस्र सां मिलाए करे छो जो यूसुफ अल इस्लाम जो तालुक़ु इसराइल ऐं मिस्र सां हुयो उन में पोइ मां उहे सॼा निशान मूंखे इहे नज़र आया जेके मां हिते अखियुनि सां ॾिसी आयो आहियां उन फिल्म में असांजे ॿारनि बि ॾिठा त असां हे त उहो ई आहे सॼो जेको असां हिते ठठे में ॾिसी आया आहियूं तव्हां मर्कज़ रहियो सिंध जेके न तव्हां सिंध जी हिस्ट्री खे असल में डिस्कवर न थी आहे बदकिस्मती सां असां उनखे असां डिस्कवर न करे सघिया आहियूं पूरी दुनिया में यूनिवर्सली हीअ तव्हां मकली जा जेको तव्हां ॻाल्हि कयो था क़ब्रिस्तान आहे या वरी चौकुंडी तव्हांजे भरिसां चौकुंडी ॾिठो हूंदो अहिड़े क़िस्म जा तमामु घणा क़ब्रिस्तान आहिनि जेके तव्हांजी हिस्ट्री खे इहो उन्हनि कारीगरनि खे हैरानगी थिए थी त उहो केॾो इहो हिकिड़ो कमाल जा इहो कारीगर आहे हीअ मकली जो तव्हां ज़िक्र कयो त मकली ते साईं पीर हिसामुद्दीन राजदी पंहिंजो उते पंहिंजो आरामी उते आहिनि छाकाणि त हू असांजो सिंध जी वॾी हिस्ट्री आहे हिते मकली लखे क़ब्रिस्तान माना मुंहिंजे ख़्याल में यूनिवर्सल वॾे में वॾो क़ब्रिस्तान आहे उन में शामिलु आहे दुनिया जे वॾनि क़ब्रिस्ताननि में उनजो शुमारु आहे सो इहो ठठो जेको आहे बुनियादी तौरु मूं तव्हांखे अॻु में चयो त जहिड़नि जो मर्कज़ रहियो आहे डिफेंस जो हा इन करे त हीअ समुंड ते ईंदा हुआ ऐं जेके कज़ाक उन वक़्तु ऐं पोइ हमलावर थींदा ग्वादर बि त पंहिंजो ग्वादर चवां थो पंहिंजो इहो जेको बंदरगाह असांजो जी केटी बंदर जी 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 इहो इनखे इहे बुनियादी सिंध जा ऐं जा बंबोर आहे बंबोर जेको जिते मोहम्मद क़ासिम आयो या ख़ुदि ससुई जो जेको किरदारु आहे उहो हितां ई माना उनजा लंघ आहिनि बुनियादी तौरु असुल में असांजी हिस्ट्री खे सही अञा उनजी ॼाण जेके आहिनि असां आलमनि छाकाणि त असां वटि पंहिंजो रिसर्चर जेको आहे उनखे सहूलियतूं न आहिनि सरकारी लेवल ते हीअ कमु आहे सरकारी जीअं तव्हां ॻाल्हि कई न त हीअ त तव्हांजो इश्क आहे जो तव्हां पंहिंजो जिते वञो था त उन शइ खे वरी उन एंगल सां ॾिसो मां इहो सोचियो पियो हुते वेही करे त हाणे इहो त हुकूमतनि जो कमु आहे या उहे जेके रिसर्चर हूंदा आहिनि उन्हनि जो कमु आहे इहो त मां इहो वेही करे सोचियो पियो मां जेकॾहिं हिन खे सॼी जायूं रखी करे कंहिं शयूं हिन जूं खोटिजनि अगरि हिते घणो कुझु तव्हांखे मिली थो सघे सही तव्हां जेके खज़ाना घणा मिली था सघनि अॻे त लोह ते बि लिखंदा हुआ जी अॻे लोह ते बि लिखंदा हुआ कपिड़े ते बि लिखंदा हुआ सोन ते बि लिखंदा हुआ थावनि ते बि लिखंदा हुआ हिस्ट्रियूं उहे मिली सघनि थियूं हिते जेकॾहिं इनखे को अहिड़ो अंग्रेज़ सरकार जेको आहे न हक़ीक़त में त असीं उनखे साम्राज्य सम्झियोसीं जॾहिं हिते आया पर अंग्रेज़ सरकार असांजे लाइ हक़ीक़त में त सिंध जी तारीख़ इलाही चवनि था त जेको इंग्लैंड जो जेको हुननि जा आहिनि लाइब्रेरीज़ उन में डॉक्यूमेंट्स आहिनि बाक़ाइदे सिंध जे काफ़ी हिस्ट्री जा काफ़ी डॉक्यूमेंट्स पर
हाणे इहो असांजो कमु आहे त असीं उन्हनि खे उतां खणी वरी पंहिंजे माण्हुनि खे उनखां आगाही ॾियूं। बिल्कुलु असां दरख़्वास्त कंदासीं टीवी जे ज़रिए बि दोस्तनि खे, जेके नौजवान जेके इन शयुनि खे इन ते खोजना कनि ताकी सही मालूमात थी सघे असांजे माण्हुनि खे। त हाणे इहे असां अंधाधुन ते चवंदा भाई हीअ शइ असांजी आहे, हीअ आहे, उहा सही तरीक़े सां मालूमात थिए त भाई मोहम्मद बिन क़ासिम केरु हो, छो आयो। जीअं असां वॾा वॾा उलमा हाणे हुननि जा पंहिंजा बि चवनि था त भाई हुन खां पहिरियों इस्लाम आयल हो। बिल्कुलु सर, मोहम्मद बिन क़ासिम हमलेआवर हो, बुनियादी तौर हितां वापारी हो, न वापारी न से हमलेआवर। हुन असुल में सैयद हिते आया, हुनखे राजा ॾहार पनाह ॾिनी ऐं उन्हनि अलामा उहो जेको इहो अलाफ़ी हुयो, तव्हांखे मां हुनजी हिकिड़ो वॾो मज़ो आम ॻाल्हि थो ॿुधायां त राजा ॾहार उन वक़्तु जेको सिको हुयो उनजो हिकिड़े पासे अलाफ़ी जो जेको फोटो हुयो, सही सम्झो माना उन सैयदनि खे एॾो मान ॾिनो। तव्हांखे असांखे ख़बर आहे त सिंध जो माण्हू पंहिंजा जेके साम्हूं रखंदा हुआसीं, साम जिन खे रखंदा आहियूं उन्हनि जे लाइ पंहिंजियूं ज़िंदगियूं बि असीं ॾेई सघूं था। त इहो असांजी हिस्ट्री रही आहे। जोधे सुमरो जेको आहे उहो सामुन ते ऐं ख़ुदि राजा ॾहार बि जेको आहे साम जे हुन ॾोह में मारियो वियो। हा बिल्कुलु इन हवाले सां सलामत जो सर, तव्हांजी वॾी महिरबानी आहे, कुर्ब तव्हांजा तव्हां कई आहियो। ज़बरदस्त ॻाल्हियूं कयो, जेको पढ़ियल गढ़ियल माण्हू ईंदो आहे उनखे असां सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं त का शइ असां सम्झूं त ख़बर पए। जेके असांजा ॿुधण वारा नौजवान अचनि था पिया, जेको ख़बर न आहे उन्हनि खे, हलंदा रहनि था, पर हर माण्हू खे पंहिंजी पंहिंजी हिस्ट्री जी ॼाण हुजे, हर माण्हू खे पंहिंजी पंहिंजी ॿोली जी ॼाण हुजे। तव्हां वरी महिरबानी त असां हिन प्रोग्राम में आयो कुर्ब कचहरी में, इनशा वरी मुलाक़ातूं तव्हां सां थींदियूं रहंदियूं। असां वटि कलाकार आयो आहे, असां संगत खे मोकिलाईंदासीं। प्रोग्राम कुर्ब कचहरी असां हिते ख़तमु था कयूं, पर असांजो फ़नकार आहे आख़िरी कलाम तव्हां ताईं असां ताईं जारी हूंदो ऐं ॿुधंदासीं, पोइ प्रोग्राम एंड थींदो। वरी महिरबानी जी सही। जब से है देखा मैंने, जब से है देखा मैंने तुझे जाने जाना, उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। देखा मैंने, जब से है देखा मैंने तुझे जाने जाना, उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। जब से है देखा मैंने, जब से है देखा मैंने तुझे जाने जाना, उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। से प्यारी प्यारी तेरी मुस्कान है, ओ फूलों से प्यारी प्यारी तेरी मुस्कान है। तिरछी निगाहों ने किया हैरान है, कातिल अदाओं का मैं, कातिल अदाओं का मैं बन गया निशाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। जब से है देखा मैंने, जब से है देखा मैंने तुझे जाने जाना, उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना।
जो तेरा सारी दुनिया छोड़। प्यार मिले जो तेरा, प्यार मिले जो तेरा, मिले सारी दुनिया। तू जो हो बाहों में, मांगू मैं और क्या। साथ रहे जो तेरा, साथ रहे जो तेरा, छोड़ दूं जमाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। जब से है देखा मैंने, जब से है देखा मैंने तुझे जान जाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। मोहम्मद अली लक मेरी किस्मत, मिल जाए तुझे तेरी मोहब्बत। मोहम्मद अली लक मेरी किस्मत, मिल जाए मुझे तेरी मोहब्बत। ख्वाहिश है तुझे, ख्वाहिश है तुझे दिल में समाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। जब से है देखा मैंने, जब से है देखा मैंने तुझे जान जाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना। उस दिन से मैं हो गया हूँ तेरा दीवाना।